सांगड़ में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहक औरतुनि जी आयल 10,500 वारी रक़म मां जेएस कैश डिवाइस होल्डरनि पारां फ़ी कार्ड ते मुबैना 500 रुपयनि जी कटौती करण ख़िलाफ़ सभई मुस्तहक औरतुनि पारां BISP सेंटर ॿाहिरां एहतजाज मुज़ाहिरो करे ज़िला इंतिज़ामिया ऐं जेएस कैश डिवाइस होल्डरनि जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सांगड़ पॉलिटेक्निकल कॉलेज में जेएस कैश डिवाइस होल्डर शहबाज़ खटक नाले एजेंट फ़ी कार्ड ते 500 खां 1,000 रुपया कटौती करे थो, जंहिं ते अहिड़ी कटौती शिकायत सेंटर ते मौजूद पुलिस ऐं BISP जे डायरेक्टर खे ॾिनो वियो, पर केर बि खेनि जेएस कैश डिवाइस शहबाज़ खटक जे ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। हुन वधीक चयो त असीं परे परे खां किराया भाड़ा भरे अचूं था, पर हिते सेंटर में न वेहण जी सहूलियत आहे ऐं न वरी छांव जी सहूलियत, न वरी पाणी जी सहूलियत आहे, पर ई न हूंदे बि असीं मुस्तहक औरतुनि खां फ़ी कार्ड ते रिश्वत जे सिवा कार्ड चेक था कयूं। हुननि बेनज़ीर इनकम सपोर्ट चेयरपर्सन ऐं SSP सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ खां नोटिस वठी कटौती कंदड़नि जे ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।